भाई मां पंहिंजे दिल जी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, ॾाढी प्यारी ॻाल्हि कि पहिरियों त ॾिसो श्रवण वेदन जी वाणीअ खे श्रुति छो चयो वियो आहे त हिकिड़ो गुरु पंहिंजे शिष्य खे ॿुधाईंदो त उहो ॿुधी करे उनखे हृदय में धारण कंदो, स्मरण कंदो त उनजो नालो पइजी वियो श्रुति, यानी गुरुअ जे द्वारा श्रवण थियल ॿुधल। हिन ज़माने खे ॾिसो महाराज, त हिन महिल यूट्यूब अची वियो आहे, हिन महिल सभु पूरा साधन अची विया आहिनि मीडिया जा। हाँ, गीता, भागवत, रामायण, कई तरह जा शास्त्र ग्रंथ तव्हां बस ईअं बटण दबाए करे ॿुधी था सघो। केॾो लाभ आहे, केॾी महिल बि ॿुधी था सघो, कोई बि ॿुधी थो सघे, धरतीअ ते जाते बि हुजे माण्हू। त मुंहिंजे मन में वीचार हूंदो आहे कि काश असांजा कृष्ण कन्हैया लाल हिन महिल अचनि हा त मां त पोयों पोयों चक्कर लॻाए उनजी पूरी वीडियोग्राफी कयां संदीप मामा खे गॾु वठी करे। हिकु हिकु लीला उन्हनि जी असां पूरी कैप्चर कयूं हा, भॻवान जी कीअं भॻवान खेॾनि था, यशोदा मैया सां ॻाल्हाइनि था। हा त उनजी वीडियो रिकॉर्डिंग मिली वञे हा, ॾिसण सां ई माण्हू भवसागर पार थी वञनि हा। बोलो प्रेमावतार भगवान की। लेकिन भगवान जी लीलाऊं तो ईअं न सोचो कि आधुनिक युग भगवान खे पकड़ी सघंदो। ॾिसो भगवान कल्कि अचण वारा आहिनि, घणो समय पियो आहे, 800 साल पहिरियों ईंदा। कलयुग जी उमिरि आहे 4,32,000 साल। हिन महिल केवल 5,000 खां कुझु वधीक समय थियो आहे न, 51-52 साल थिया आहिनि बसि। 800 साल बचियल हूंदा 432 में, ओॾी महिल कल्कि भगवान ईंदा। पोइ त तव्हां चवंदव भगवान खे त हवाई जहाज ते अचणु खपे। वॾी कोई सुठी बढ़िया कोई कार हुजे, वॾी करोड़नि रुपयनि वारी, न, भगवान तॾहिं बि पंहिंजी साधन सां ईंदा, घोड़े ते ईंदा। ऐं घोड़ो बि कहिड़ो, हुनजो नालो बि लिखियल आहे शास्त्रनि में, देवदत्त घोड़ो। पिता जो नालो बि लिखियल आहे, श्री विष्णु यश महाराज। शंबल ग्राम में ईंदा, इहो बि लिखियल आहे। तॾहिं त भाई कीर्तन ॿुधंदा आहियो, घोड़े पे आएगा मेरा गोविंद कल्कि बन के, आएगा मेरा गोविंद कल्कि बन के। अरे देवदत्त घोड़े पर सांवरा सलोना, आएगा जरूर नंदलाल का छोना। देवदत्त घोड़े पर सांवरा सलोना, हरि बोल, आएगा जरूर नंदलाल का छोना। आहा, घोड़े पे घोड़े पे घोड़े, घोड़े पे घोड़े पे घोड़े, घोड़े पे आएगा मेरा गोविंद कल्कि बन के, घोड़े पे आएगा मेरा गोविंद कल्कि बन के। असांजा श्री कृष्ण कन्हैया लाल कल्कि रूप में, श्री कल्कि भगवान जे रूप में ईंदा। ध्यान ॾिजो, वो घोड़ो ईअं न समझिजो जेके हिते घोड़ा घुमंदा आहिनि। उन घोड़े में एतिरी शक्ति आहे, उन घोड़े में एतिरो तीव्र दिमाग भी आहे कि करोड़ों कार्यों मिली करे भी जेकी गति, जेकी उन्हनि जी क्षमता नथी थी सघे, उहा उन घोड़े में आहे। मजाक आहे छा? वो घोड़ो ईअं न आहे, भगवान जो वाहन आहे, दिव्य है। ये भगवान जा वाहन गरुड़ जी, मंदराचल पर्वत तां ॿुधव, देवता दैत मिली करे जेके न खणी सघिया, उहे हिक हथ सां खणी भगवान गरुड़ जी जे मथे ते रखियो। ईअं गरुड़ जी वांगुर भगवान जो वाहन आहे, ईअं मामूली न राम। उन तरह सां अगरि भगवान जो कोई आयुध आहे, तलवार आहे, धनुष आहे, त करोड़े अॼुकल्ह जेके हलनि था AK-56 राइफल, उहे बि न पुॼी सघंदा। भगवान जी हर शइ दिव्य है, भगवान जी हर लीला दिव्य है, भगवान जो स्वरूप दिव्य है, भगवान जी करुणा कृपा दया महर सब कुछ दिव्याति दिव्य, यानी हिन लोक को न्यारी अलौकिकता। इन करे हुए प्रेम जा अवतार आहिनि, करुणा जा अवतार आहिनि। बोलो प्रेमावतार भगवान की, करुणा निधान श्री कृष्ण भगवान की, राधा रानी सरकार की। आयो लाल सबई चो हरे राम।